इसराइल नामंजूर ऐं क़िबला अवल फ़लस्तीन जे तहफ़्फ़ुज़ उनवान हेठि JUI यूनिट वागरे जी पारां डोमेल मोरी शहर खां प्रेस क्लब गुलाम अहमद ताईं सवें गाॾियुनि मोटरसाइकिलनि जी रैली सॼे शहर जो गश्त कयो, जॾहिं त रैली में इसराइल ख़िलाफ़ ऐं क़िबला अवल फ़लस्तीन जे हक़ में ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। असां कढी आहे कराची जे अंदरि मौलाना साहब जेको आहे इसराइल नामंजूर जे हवाले सां मिलियन मार्च रखियो आहे, उन सिलसिले जे अंदरि असां होॾे वञण जी तयारी करे रहिया आहियूं। उन सिलसिले में ही रैली असांजी हिते जेका असां प्रेस क्लब ते पहुती आहे। असांजो इहो विज़न ऐं क़ाइद जो इहो ई पैगाम आहे त दुनिया भर जे मज़लूम मुसलमाननि जी, मज़लूम क़ौमनि जी जमियत उलमा इस्लाम जे दस्तूर ऐं मंशूर में ख़ुदा जी ज़मीन ते ख़ुदा जो निज़ाम ऐं हर मज़लूम जी हिमायत ऐं हर ज़ालिम सां बग़ावत जे उनवान सां फ़लस्तीन के मज़लूम मुसलमानों से गड भी करे इजहार यकजहती करना है। ये अज़म करते हैं कि इसराइल को पहले भी पाकिस्तान की हुकूमत ने मंजूर नहीं किया और आज भी हम इसको मंजूर नहीं करने दें। कैमरामैन शाहिल खास के लिए सागर जावेद कालरोज, सन TV न्यूज़ कोट गुलाम अहमद।